हिन वक्त मलीर जी जो परेशानी जे आलम आ, जो हिन वक्त हिते जा मारूड़ा जो परेशान आहिनि, यकीनन उन जी लिस्ट ॿुधाइण लॻा त अॼु पूरो ॾींहुं गुज़री वञे। अॼु मूं ते काफ़ी इशू आहिनि मलीर जे हवाले सां ॻाल्हि रखण लाइ। अॼु आउं बारीअ साम्हूं पंहिंजा कुझु इशू और उन मसइले खे उजागर कराइण में यकीनन अवामी प्रेस क्लब जो हिकु अहम किरदारु मलीर अंदरि रहियो आहे। अॼु साजिद गुलाम जोखे के एक साल अंदर मलीर और मलीर का पार बलूचिस्तान, सिंध और पूरे पाकिस्तान में सुञाण मिली है। उनमें अहम किरदार अवामी प्रेस क्लब जो भी है। मां हमेशा ही एक मुझी कोशिश रही है, मां मानू जो पांजे मारूड़न जो कम अची सका, उन्हीं मसाइल उनके अग्यां रखी सकूं। उन अंदर यकीनन एक साफ़त जो अहम किरदार रहिंदो आहे। उन साफ़त अंदर यकीनन अवामी प्रेस क्लब हमेशा ही पांजो को बेहतरीन किरदार रखियो आहे। अॼु मां ॻाल्हि कंदुसि जिथे हिन वक़्तु पाण मौजूद आहियूं, हितां हिकु बेहतरीन और हिकु शायदि चवणु लॻे थो DHA था वठी फेज़ 8 था वठी DHA 9 तक 20 था 25 मिनट में सफ़र थींदो। और यकीनन पूरो जो मलीर एक्सप्रेस वे आहे वो नदी अंदरां गुज़रियो आहे। असांजा मलीर जा मारूड़ा जो आहिनि, जो असांजा हिते पुराणा हारी आहिनि, जो मलीर जी की सुञाण आहे, मलीर खे जीअं कश्मीर चवनि था, उन जी मेन बुनियाद असांजे हरियाली और खेती बाड़ी आहे। यकीनन असांजे मेमण ॿारनि ॿिया काफ़ी जिन ज़मीनियूं काफ़ी नुक़सान थो पेश अचे और इन चीज़ के ॾिसी करे असांखे अफ़सोस थो महसूस थिए। इन ॻाल्हि ते मलीर अंदर 3 MNA 5 MP मुंतखब आहिनि, उहो बि हिकु साइड हिकु पार्टी जा। उन खां बावजूद भी वो मलीर जे मारूड़नि जी ॻाल्हि मथे अवानी तक कोन था पुॼाए सघनि। असांखे इन चीज़ के ॾिसी करे काफ़ी अफ़सोस थो थिए और असां उन चीज़ जी मज़म्मत था करियूं। असांजे मलीर जे मारूड़नि जूं जो ज़मीनियूं हुजनि बियूं, असां उन चीज़ के मज़म्मत था करियूं और इंशाअल्लाह इन खे रोकण जी पूरी कोशिश कंदासीं। इन खां अलावा मां पंहिंजे हुकुमरानी खे को पैगाम ॾियणु थो चाहियां, जीअं 5000 रुपए किलो अटो आहे, 5000 मण, मां खे इहो कोन थो चाहियां ऐं अटो सस्तो करियो। मां खे ईअं बि कोन थो चाहियां LPG 200 खां वधीक किलो उहा ई घटि करियो। ऐं हिन वक़्तु इक़्तिदार में आयो ऐं एवानी तक आयो, अॼु आंखे शाही प्रोटोकॉल आहे, उहो सिर्फ़ु हिकु ई वजह आहे, उहो सिर्फ़ु अवाम जे वजह आहे। जॾहिं अवाम खे ऐं रिलीफ कोन था ॾेई सघो, ऐं सम्झा थो आंखे उहिदे ते विहण जो को बि हक़ न आहे। हिन वक़्तु ख़ुदा गवाह आहे, असांजूं अखियूं रोहंदियूं। असां हिन वक़्तु महांगाईअ दौर में 5000 रुपए टैंकर आहे। यकीनन पूरे कराची के पानी हित इलाके में सप्लाई थिए थो, लेकिन हिते मारूड़नि ते पीअण लाइ पानी न आहे। असांजो छा कसूर आहे? असांजो इहो कसूर आहे अवां अहिड़ी पार्टी के अहिड़े माण्हू नुमाइंदे खे वोट ॾिना आहिनि जो असांजा बुनियादी हक़ूक़ असांखे महरूम करे चुका आहिनि। यकीनन अॼु ऐं पंहिंजे नौजवानी खे और ख़ासि तौर पे नौजवानी खे इहे की तारीख़ रही आहे, जॾहिं भी इनकलाब आयो उन नौजवानी आंदो आहे। खुदारा उन MP उन MNA उन मिनिस्टर का सेल्फी का बेहतर आहे उन जी मुखालफ़त करियो। आंजा जॾहिं पंहिंजे माण्हुनि जा कम कोन था केरु करे सघे, मां सम्झा थो उनखे को हक़ न इक़्तिदार में रहनि। हिन वक़्तु LPG 220 रुपए किलो आहे। कुछ खौफ हुजे खुदा जो, गैस न आहे पूरे मलीर अंदरि। आंखे इन लाइ असां मुंतखब कोन कयो ऐं उन पंहिंजी शाही मेलियो में ऐं हवाई सफ़र करियो और हिते ग़रीब जा माण्हू ॾींहं ॾींहं दरबदरबा थियनि। अव्हांखे इंशाअल्लाह हिकु वक़्तु ईंदो, मलीर जी अवाम हिकु बाशऊर अवाम आहे, वक़्तु अचण ते आंखे ॿुधाईंदी हिन वक़्तु मलीर जो छा हालात रखिया आहिनि। इन खां अलावा मां अवामी प्रेस क्लब जो यकीनन हिकु काफ़ी शुक्रगुज़ार आहियां जी मूंखे हिते घुराए मदू कयो और यकीनन
अञा लिस्ट काफ़ी आहे, लेकिन एतिरा ॾुखनि छा आंखे ॿुधायां, दिलि तो रोए। और बस आउं पंहिंजी स्पीच ख़तम थो करणु चाहियां, टाइम घटि आहे। अस्सलाम वालेकुम।